नादरीन घोसपुर में अहम खबर है जेका असां शेयर कयूं पिया। घोसपुर पुलिस गुजे इतला ते कार्रवाई कंदे करमपुर वासी बिन औरतुन एक न्याणी के मुबैना तौर कच्चे में अगवा थियण खां बचाए वरितो। मिलियल ॼाण मूजिब घोसपुर के कच्चे वारे इलाइक़े में कच्चे जे ॾोहारनि रिश्तो करण बहाने सां करमपुर शहर जी रिहायशी बिन औरतुन मुस्मात रुखसाना शेख और मुस्मात शबीरा शेख के धोखे से घुराए मुबैना तौर अगवा करण जो मनसूबो जोड़ियो हो, जेके कश्मीर पुलिस नाकाम बनाए छॾियो आहे। पुलिस ज़रियन टेलीफोन ट्रेसिंग ते कच्चे तरफ़ वेंदड़ रस्तनि जी नाकाबंदी कंदे बिन औरतुनि ऐं संदन न्याणी शर्मा समेत टिनी खे अगवा थियण खां बचाए वरितो आहे। ॿिए तरफ़ अगवा खां बची वियल औरतुनि जो वधीक छा चवणु हो, अचो त ॿुधूं था। मांखे चयूं अचे तुंहिंजे भाउ जो असां रिश्तो कंदासीं। मां अचां पई हेॾे दलबे ते मांखे घुरायूं अगवा करण जे करे। हिते दग ते चौकी हुई पुलिस वारनि मांखे पुलिस वारनि चयो तूं हेॾे कार में थी त धाड़ेल कच्चे जा शाबाश आहे। पुलिस वारनि मांखे पकड़े करे मांखे पुलिस हिते पंहिंजे हवाले कयो। लख थोरा पुलिस जा इहे मांखे अगवा करण जे लाइ खणी विया। अगवा करण जे लाइ मांखे खणी वञनि पिया आहिनि, पर शुक्र आहे एतिरे में ख़ैर जो मांखे पुलिस बचायो पंहिंजे हवाले। घोसपुर पुलिस जी हितां जी महिरबानी, इन जी घोसपुर पुलिस जी महिरबानी आहे।